छा थियो मूंखे पादर ये तो खाराया माण्हुनि जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। हाँ दिमाग़ माण्हुनि जे में बोर भर्ती थी वियो आहे तॾहिं माण्हू नखरा था कनि। हाणे मूंखे बि अॼु खां पोइ ईअं ई करणो पवंदो जंहिं तंहिंखे मन जवाब सिधो ॾिबो जहिड़ो त जहिड़ो ई कार आहे न त कंहिंजे अॻियां कमज़ोर न आहे थियणो ईअं कबो। अरे बच्चो हाँ मूंखे शहबाज़ विड़ियो मूंसां मूंखे धक हयाई। हाँ अरे मुंहिंजे बच्चे सां विड़ियो आहे। हाँ मूंखे विड़ियो है। शहबाज़ हाँ तोसां विड़ियो आहे। हाँ मूंसां विड़ियो आहे किथे हेॾा वियो मूंखे धक हयाई। अरे छोरा हल मूंसां इन जी इहा मज़ाल जेको मुंहिंजे छोकिरे सां विड़ियो आहे। शहबाज़ अॼु तोखे आऊं कोन छॾींदुसि अचां पियो। हल छोरा हल 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 मूंसां हल 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 जल्दी हलिया किथे हीअ हीअ अरे तोखे तोखे छा तुंहिंजो दिमाग़ तुंहिंजो कॾहिं ख़राब थियो आहे? दिमाग़ तुंहिंजो मूंखे ॿुधाए त कॾहिं ख़राब थियो आहे? मुंहिंजो वैसे भी दिमाग़ ख़राब करियो पिया कम करण जो हिनखे मूं चमाट आहियां तो ॿुधायो कोन्हे यार। चमाट तो हईं त हिन तोखे ताक़त किथां आई जेको तो छोकिरे खे चमाट आईं यार दिमाग़ मुंहिंजो ख़राब न कर कम करण ॾे मूंखे हाणे वरी तोखे चमाट वणा पोइ तोखे ख़बर कोन्हे। मूंखे मूंखे तूं चमाट हणंदे तूं मूंखे चमाट हणंदे अरे ॾिस मज़ाक जेको थियो सो थियो ऐं अॼु मज़ाक जे मुंड में न आहियां ऐं अॼु विड़ी बि सघां थो। जान छॾ मुंहिंजी त मां चवां पियो ऐं ॿियो कुझु कोन्हे लई मसलो ख़राब थींदो त वञ। मसलो अॼु आऊं ख़राब करण आयो आहियां हिते अॼु जहिड़ो त जहिड़ो ई कार थी वेंदो। हा आऊं बि अॼु जहिड़े जे मुंड में आयो आहियां। तूं जहिड़ो अरे बा अरे न अरे न जहिड़ो कंदे यार ॾिस मज़ाक में तो ॿ टे धक आया त आहियां आईंदा आऊं मज़ाक बर्दाश्त कोन कंदुसि। निकिरो हितां निकिरो वरी अञा तोखे चमाटू मुंहिंजे ख्याल में मज़ो कोन ॾिनो आहे। आऊं चवां तो मूंसां जहिड़ो कर अॼु तोखे जहिड़ो करणो आहे त मूंसां कर न न न अरे अरे न अरे न अरे अरे छोरा हेॾा जेॾा जेॾा जेॾीमहिल कमु करे ते माना टर 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 तूं वञी तो हिते वारो छोकिरो तो अचे ही वञे तो तूं तो अची जान छॾियो अवांजो ते अवांखे पाड़े में विहारे माना असां त वॾो बना हिते जंजाल करे वरी धूड़ वञी पा आऊं वञा पियो सुभाणे वरी अचे आऊं जहिड़ो कंदुसि छोरा हेॾा अचे आऊं सुभाणे जहिड़ो करण ईंदुसि वरी अरे 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 खुदा जी काने के मार पए केॾां वियो दिमाग़ो। अरे छोरा तुंहिंजे दिमाग़ कॾहिं ख़राब थियो आहे तो वरी हुन तोखे हिकिड़ी चमाट हयईं त छा थियो मूंखे पादर इहे तो खाराया। अरे तोखे शर्म थियणु खपे कंहिं ते तोखे चयो त माण्हुनि जे विच में वञी तूं बीह रह हल हल हाणे त हल हल छोरो फंडो न करे हा त अॼु मूंखे जुता कोन लॻनि हा पर ही त मुंहिंजी इज़त घटिजी थो कोन भई। हाँ सुभाणे ॾिसां थो हिनखे शहबाज़ जितां मोटरसाइकिल ते गुज़रंदो आहे उन रस्ते ते अॼु आऊं कंडा तो पूरियो छॾियां भले हुनजी मोटरसाइकिल पंचर थिए उनखे घेरे वञे त पोइ ख़बर पएसि भले पंचर गाॾीअ खे घेरे वञे ईअं ई थींदो हाणे। हा